दोस्तों साथियों GSN तमाम मशहूर ॻाल्हि आहे चवणी आहे त जेके क़ौमूं तारीख़ खे विसारींदियूं आहिनि तारीख़ बि उन्हनि खे विसारे छॾींदी आहे। जेके तारीख़ खे यादि रखंदियूं आहिनि तारीख़ बि उन्हनि खे यादि रखंदी आहे। ऐं तारीख़ खे यादि रखण जो हिकिड़ो अहम ज़रियो ऐं तरीक़ो उहे तारीख़ी हीरनि खे यादि करणु हूंदो आहे। अॼु सिंध जे तारीख़ जे अहिड़े ई हिकिड़े अज़ीम हीरे रूपले कोहलीअ जी वरसी आहे जंहिंजे हवाले सां अॼु पाण गुफ़्तगू कयूं था। इहा बि ॻाल्हि मशहूरु आहे त भले तारीख़ आहे या ॻाल्हि न आहे तारीख़ आहे त सिंध ते मुसलसल हमला ॿाहिरां थींदा रहिया आहिनि। लिखियल तारीख़ मूजिबि सिकंदर यूनानी खां वठी पोइ अरब, पोइ अरगोन, पोइ तुर्खान, पोइ गज़नवी, पोइ दुरानी, मुग़ल, इहे हमला अंग्रेज़नि ताईं हमला थींदा रहिया आहिनि। ऐं इन्हनि सभिनी हमलनि जे बावजूदु सिंध सलामत असां ताईं अॼु पहुती आहे त इहा इन्हनि क़ौमी हीरनि जे ऐं सिंधी अवाम जी मज़ाहमत जे करे आहे त अॼु एॾनि हमलनि जे बावजूदु बि सिंध मौजूदु आहे। ऐं न रुॻो सिंध धरती मौजूदु आहे, उहा पंहिंजे तारीख़ कल्चर समेत मौजूदु आहे। त उन्हनि खे यादि करणु असां ते फ़र्ज़ु थिए थो। रूपलो कोहली अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु विढ़ियो ऐं तॾहिं विढ़ियो जॾहिं सिंध जा जेके वक़्त जा हाकिम हुआ टालपुर, उहे हथियार फिटी करे चुका हुआ। सिंध जे गादीअ ते कब्ज़ो थी चुको हुयो। आम तौर जंगुनि में इहो थियो आहे त जॾहिं गादीअ हंध ते कब्ज़ो थी वेंदो आहे त जंग ख़तमु थी वेंदी आहे, पर उन खां पोइ बि 16 सालनि ताईं इहा जंग जारी रही आहे कारूझर जे कच्छ में, जंहिंमें रूपले जो निहायत अहम किरदारु आहे। हाणे ॿी जेका सिंध जी ख़ूबी आहे, सिंध जी ख़ासियत आहे इन मज़ाहमत जी, त उहा मज़ाहमत रुॻो वक़्त जे बादशाहनि या कंहिं ख़ासि माण्हुनि न कई आहे। सिंध हिकिड़ी सेक्युलर ऐं जंहिंखे इंक्लूसिव चइजे डेमोक्रेटिक सोसाइटी रही आहे ऐं वतन जी हुब सां सरशार माण्हू रहिया आहिनि। तंहिं करे हर मकतब फ़िक्र, हर तबिके, हर मज़हब, हर फ़िरके जे माण्हुनि सिंध जे इन क़ौमी मज़ाहमत में हिसो वरितो आहे। जिते राजा ॾार वक़्त जो बादशाह असांखे इन मज़ाहमत जे मैदान में नज़र अचे थो त उते हिकिड़ो शीदी ग़ुलाम होशू शीदी बि सरवाणी कंदे जंग जी नज़र अचे थो ऐं शहीद थिए थो। जिते हिकिड़ो वॾो पीर सिबतुल्लाह शाह राशदी नज़र अचे थो, उते हिकिड़ो गभरू जवान हेमू कालाणी बि असांखे नज़र अचे थो। जिते वॾो आलिम मखदूम बिलावल नज़र अचे थो, उते रूपलो कोहली बि असांखे नज़र अचे थो। त इहा असांखे पैगाम ॾिए थो त सिंध जा माण्हू बग़ैर कंहिं मज़हबी, कंहिं नस्ली लिसानी फ़र्क़ जे वतन सां मुहबत कनि था ऐं वतन ते हमले आवरनि जे ख़िलाफ़ु विढ़ंदा रहिया आहिनि। कॾहिं वलरनि में, कॾहिं ग्रुपनि में, कॾहिं अकेले सर बि फाही चढ़ी विया आहिनि। ऐं इहो बि असांखे दुनियाई तारीख़ ॿुधाए थी त इहा मज़ाहमत ई हूंदी आहे जेका क़ौमुनि खे ज़िंदा रखंदी आहे। मज़ाहमत ख़तमु थी वञे त क़ौमूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं उहा मज़ाहमत अॼु ताईं जारी आहे। छाकाणि त सिंध ते हमला अॼु बि जारी आहिनि, उन्हनि जी शकिल बदिलजी वई आहे। अॼु 21वीं सदीअ जे हिसाब सां सिंध ते हमला थियनि पिया, तव्हां असां सभु ॾिसूं था पिया। ऐं जॾहिं असां इन्हनि हीरनि खे, तारीख़ी हीरनि खे, तारीख़ी वाक़िअनि खे यादि कयूं था त उन जो मक़सदु बि इहो हूंदो आहे
त हिकिड़ी तरफ़ असां उन्हनि खे ख़राज अक़ीदत पेश कयूं, उन्हनि खे भेटा पेश कयूं, ॿियो इहो ॾिसूं त उन्हनि जी जिदोजहद मां अॼोकी सूरत हाल, सिंध जो सूरत हाल असांखे कहिड़ो सबक़ु थो मिले, कहिड़ो पैगाम थो मिले अॼु जी सूरत हाल जे लाइ। त अॼु इहो थो मिले त अॼु वरी जदीद तरीक़नि सां, जदीद नारनि ऐं नालनि में सिंध ते हमला थियनि पिया। उन जे लाइ वरी सिंध जे मुबवतन माण्हुनि खे अहिड़े क़िस्म जी गॾियल जिदोजहद करणी आहे, मज़ाहमत करणी आहे, जेका कंहिं बि मज़हबी लिसानी फ़िरक़े जे फ़र्क़ खां बग़ैर हुजे, कंहिं तबक़ाती फ़र्क़ खां बग़ैर हुजे। सभिनी माण्हुनि खे उन जिदोजहद में हिसो वठिणो पवंदो ऐं उन जी ख़बर तॾहिं पवंदी त सिंध खे केरु माण्हू कीअं सम्झे थो। सिंध जो नालो वठणु काफ़ी न आहे दोस्तो त असां उन ते बीही रहूं त केरु माण्हू सिंध जो नालो वठे थो पियो। सिंध रुगो हिकिड़ी ज़मीन जे टुकड़े जो नालो न आहे। यस, ज़मीन आहे, पहिरियों अंसर आहे, धरती आहे, पर सिंध हिकु क़ौम आहे, सिंध हिकु तारीख़ आहे, सिंध हिकु कल्चर आहे। उन सिंध जे क़ौमी तशख़ुस, सिंध जे तारीख़, सिंध जे तारीख़ी हीरनि ऐं सिंध जे कल्चर ॾांहुं कंहिं माण्हूअ जो कहिड़ो रवैयो आहे, इन बुनियाद ते असांखे पंहिंजे साथियुनि, दोस्तनि, दुश्मननि जो तयन करणो पवंदो। ईअं ऐं जॾहिं असां चऊं था त तारीख़ जो तयन हीरनि सां थींदो आहे, त जेके माण्हू सिंध जो नालो वठनि था, छाकाणि त सिंध जी जिदोजहद जदीद दौर में साईं जी.एम. सैद, कॉमरेड हैदर भाई जतोई ऐं ॿिया अहिड़ा अनेक माण्हू, कारकुन, अदीब, उन्हनि जी जिदोजहद जे नतीजे में सिंध जी जिदोजहद, क़ौमी शनाख़्त वारी जिदोजहद एतिरी मज़बूत थी वई आहे त हाणे उन खां इनकार करणु कंहिंजे वस में न आहे। तंहिंजे करे हाणे सिंध जो नालो वठी सिंध जे तहरीक ते हमला थियनि था ऐं सिंध जे तहरीक खे ग़लति रस्तनि ते वठी वञण जूं कोशिशूं थींदियूं। सिंध जो नालो वठी त सिंध जे खां इनकार करणु हाणे कंहिंजे लाइ मुमकिन न रहियो आहे। तंहिंजे करे असांखे इहा ख़बर रखणी पवंदी। वेझड़ाईअ जो तव्हां मिसाल वठो त फौजी जनरल परवेज़ मुशर्रफ चवंदो हुयो त मां सिंधी आहियां, मां सिंध जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ इस्लामाबाद रावलपिंडीअ में वेठो आहियां। पोइ छा वाक़ई हू सिंध जो दोस्त हुयो? हुन छा कयो? उहो तव्हां असां सभिनी जे साम्हूं आहे। तंहिंजे करे इहा शनाख़्त असांखे ज़रूरु करणी पवंदी त उहे माण्हू रूपले कोहलीअ खे पंहिंजो हीरो सम्झनि था, राजादार खे सम्झनि था, या उहे मोहम्मद बिन कासिम खे पंहिंजो हीरो था सम्झनि, उहे गज़नविन खे पंहिंजो हीरो था सम्झनि, उहे अरगूननि ऐं तुर्खाननि खे पंहिंजो हीरो था सम्झनि। सिंध त इन्हनि सभिनी खे वणे पई। अरगून, तुर्खान बि हितड़े, अरब बि आया हितड़े, कब्ज़ो करे वेठा अचे ऐं सिंध खे मुस्तक़िल ग़ुलाम बनाए रखण जे लाइ वेठा 300 साल हिते हुकूमत कयूं। इहा त सिंधियुनि जी क़ौमी मज़ाहमत जी ताक़त हुई त 300 साल जे बावजूदु उहे सिंध खे फ़तह न करे सघिया, सिंध खे अरब न बणाए सघिया। सिंध सिंधियुनि जी रही। तंहिंजे करे इहो ज़रूरी ॾिसूं असां। ईअं रुगो सिंध खपे इहो त जनरल टिका खान बंगाल चयो हो त बंगाल जी सरज़मीन खपे थी, पर बंगाल जा माण्हू, बंगाल जो कल्चर, बंगाल जी ॿोली खे हुन छा चयो? उन्हनि खे क़ौम मञूं, उन्हनि जे क़ौमी वजूद खे। त अॼु जेके माण्हू कनि था उन्हनि ते असां इहा नज़र ज़रूरु रखूं। असांखे जेतिरो तारीख़ में ताक़त जे ज़रिए सिंधियुनि खे नुक़सानु पहुतो आहे हमलनि में, ओतिरो ई सिंध में धोखनि जे ज़रिए बि नुक़सानु पहुतो आहे। तंहिंजे करे वरी को धोखो खाइण में असां बर्दाश्त नथा करे सघूं। इहो ज़रूरु असांखे ॾिसणो आहे। हिकिड़ा हींअर सिंध खे
इंतज़ामी यूनिट चवनि था, तंहिं करे चवनि था त इंतज़ामी तौर ते हुनजी विरासत थी सघे थी। उनजो जवाबु आहे त न, सिंध हिकु क़ौम आहे, सिंध हिकु कल्चर आहे, जंहिं कल्चर जो थोरो असां ज़िक्र कयो त जंहिंमें माण्हू हर मज़हब, हर फ़िरके, हर तबिके वारा माण्हू जंहिंमें शामिलु थियनि, कंहिं हिकिड़े ख़ासि मज़हब जी ॻाल्हि न आहे। ऐं रूपले जी जिदोजहद इहो असांखे ॿुधाए थी त सिंध सिंधियुनि जो मुल्क आहे। उनमें मुसलमान बि आहिनि, हिंदू बि आहिनि, सिख बि आहिनि, ईसाई बि हुजनि, शिया बि हुजनि, सुनी बि हुजनि, सभिनी माण्हुनि जी हिकु जहिड़ी हैसियत आहे। ऐं जेके उनजे अज़मत जे लाइ विढ़नि था, मज़ाहमत कनि था, उहे हीरा आहिनि, कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखंदा हुजनि। ऐं ॾिसो, सिंध कंहिं बि मज़हब, कंहिं ज़ात जे बुनियाद ते फ़र्क़ु नथी करे, पर उनजे अदा कयल किरदार जे बुनियाद ते करे थी। उनजी डिघी तारीख़ आहे, रुॻो वेझी तारीख़ जो हिकिड़ो सिंपल मिसाल मां तव्हांजे आॾो रखां थो। हिकिड़ा ॿ माण्हू आहिनि जेके न रुॻो हिकिड़ी ज़ात जा आहिनि, हिकिड़े ख़ानदान जा आहिनि, ऐं ज़ात बि अहिड़ी जेका सिंध में मोतबर सम्झी वञे थी उन जा, पर उहे सॻा भाइर आहिनि। पीर अलीउद राशदी, पीर हिसामुद्दीन राशदी, उहे मां हिकिड़ो सिंध जे तारीख़ में गदार लिखियो वञे थो, ॿियो सिंध जे तारीख़ में हीरो लिखियो वञे थो। सिंधी माण्हू हिकिड़े जी हीरो तौरु इज़त कनि था, ॿिए खे गदार चई अॼु ॾींहं ताईं फटकार चवनि था। त इन बुनियाद ते अॼु बि माण्हुनि खे परखिजे त उहे जेके सिंध जी ॻाल्हि कनि था, उहे सिंध खे क़ौम मञनि था, सिंध जे इन गॾियल कल्चर खे हू मञनि था त सिंध में उहा ई हैसियत हिकिड़े सैद जी बि आहे त हिकिड़े कोलीअ जी बि आहे। इहो केरु मञे थो, इहो मयार आहे। अॼु जदीद क़ौमी जेका तसवुरु आहे उहो इहो आहे। दुनिया जे क़ौमुनि में कंहिं बि ज़ात मज़हब जे सां फ़र्क़ु कोन्हे को। तंहिंजे करे अॼु असां रूपले जे इन वर्सीअ ते पंहिंजे तारीख़ मां, पंहिंजे तारीख़ी हीरनि मां, पंहिंजी मज़ाहमत सां सबक़ बि वठूं ऐं उत्साह बि वठी अॼु जा जेके सिंध ते हमला आहिनि, मुख़्तलिफ़ नालनि, मुख़्तलिफ़ नारनि में ऐं मुख़्तलिफ़ धुरनि जे तरफ़ां, उन सां असां मुक़ाबिलो कयूं ऐं असां ईअं कयूं, पंहिंजे तारीख़ मां सबक़ वठूं, उन्हनि पंहिंजे हीरनि मां उत्साह वठूं ऐं असां मुहिबे वतन ऐं गदार दोस्त ऐं दुश्मन जे विच में लीको कढूं त असां अॼु बि सिंध जे थींदड़ हमलनि जो मुक़ाबिलो करे सघूं था। ऐं जीअं असांजे गुज़िरियल नसलनि पंहिंजे गॾियल मज़ाहमत सां सिंध सलामत असां ताईं पुॼाई आहे, ईअं असां पंहिंजी गॾियल मज़ाहमत सां सिंध सलामत ईंदड़ नसलनि ताणी पुॼाए सघूं था। तव्हांजी महिरबानी।